ओम श्री मात्र पित्र देवो भव। प्यारी अम्मा साहिब की जय। आयोलाल सभई चओ झूलेलाल। सॼे उल्हासनगर खे बल्कि सॼे विश्व में सिंधी जिते रहनि था सभिनी खे पूज्य चालीहे साहिब जो बेशुमार वाधायूं वाधायूं वाधायूं। उल्हासनगर जो मां सिंधी गायक गीता मोतीराम माखीजा जो बचड़ो तव्हां सभिनी खे बेशुमार वाधायूं ॾींदे इहा सूचना थो ॾियां त जंहिं बि भाउ भेण खे पूज्य बहिराणो साहिब चालीहे साहिब जे हिन पावन ॾींहंनि में कराइणो हुजे, माता जी जोत या शादीअ जे मौक़े ते सिंधी लाॾा ऑर्केस्ट्रा ख़ुशीअ जे कंहिं बि मौक़े ते घुराइणो हुजे, ही दासनि जो दास तव्हां सां हाज़िर आहे। कंहिंखे घर जे अंदरि ॿाहिरि हाल में धाम धूम सां ख़ुशीअ सां पंहिंजा मेला पंहिंजा मौक़ा ज़रूरु मल्हायो। कंहिं बि मौक़े ते घुराइणो हुजे, सेवा में हाज़िर आहे ही दास तव्हां सभिनी जी सेवा में। चालीहो साहिब 2 नंबर जो चालू थी चुको आहे। 5 नंबर जो चालीहो साहिब 4 अगस्त जे ॾींहं ते आरंभ थींदो। जंहिं बि भाउ भेण खे सेवा जो अवसर ॾियणो हुजे, गणपति जा ॾींहं बि अची रहिया आहिनि, गणपतिअ जी बि असांजी बुकिंग चालू आहे। जंहिं बि भाउ भेण खे सेवा जो मौक़ो ॾियणो हुजे, हिन दास खे फ़ोन करे कॉन्टेक्ट करे मैसेज करे सघो था। हिन दास जा व्हाट्सएप नंबर्स आहिनि 9028326408 गॾोगॾु 7498990630। हिकु दफ़ो वरी ॿुधाईंदुसि 9028 326408 गॾोगॾु 7498 990 630। ॿई हिन दास जा नंबर आहिनि। जंहिंखे बि सेवा जो अवसर ॾियणो हुजे फ़ोन करे व्हाट्सएप करे मैसेज करे नींद ॾेई सघो था, हिन दास खे घुराए सघो था। सेवा में हाज़िर राजेश कुमार, सिंधी गायक उल्हासनगर जो, गीता मोतीराम माखीजा जो प्यारो बचड़ो। प्यारी अम्मा साहिब की जय। ओम श्री मात्र पित्र देवो भव। आयोलाल सभई चओ झूलेलाल। जय झूलेलाल, जय माता दी, मात्र पित्र देवो भव, जय भवानी।